أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ستجدون آخرين يريدون أن يأمنوكم ويأمنوا قومهم كلما ردوا إلى الفتنة أركسوا فيها فإن لم يعتزلوكم ويلقوا إليكم السلم ويكفوا أيديهم فخذوهم وقتلوهم حيث ثقفتموهم وأولئكم جعلنا لكم عليهم سلطانا مبينا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़रियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि जा टे ग्रुप बयान फरमाया। उन्हनि टिनि मां ॿिनि जो बयान वाज़ह लफ़्ज़नि में थी चुको हो। अॼु टे ग्रुप जो बयान अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे अंदरि फरमायो आहे। जेके पहिरियां ॿ ग्रुप मुनाफ़िक़नि ऐं काफ़रनि जा गुज़रिया उन्हनि जे बारे में हुकुम ही हुयो त अल्लाह तबारक व ताला फरमाए पियो त जेको काफ़रनि जो ग्रुप या मुनाफ़िक़नि जो ग्रुप मुसलमाननि सां जंग नथो करे, सुलह करणु थो चाहे, उन सां तव्हां बि जंग न कयो, सुलह में रहो। ही आयतूं उन ज़माने जूं आहिनि जंहिं ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां हिजरत करे मदीने जे तरफ़ आया आहिनि ऐं उन वक़्तु इहो हुकुम हो त मुसलमान उनखे सम्झंदासीं शरई तौर ते जेको हिजरत कंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु, जेको हिजरत न करे मके में ई रहे उहो मुसलमान शुमार न थींदो। हिजरत करे मके जे तरफ़ हले उहो मुसलमान आहे। जेकॾहिं नथो हले ऐं चवे मां मके में ई रहियो पियो पर मुसलमान आहियां, उनखे मुसलमान न सम्झंदासीं। इहो हुकुम हो। तेसीं ताईं इहो हुकुम रहियो जेसि ताईं काबतुल्लाह मको शरीफ़ फतह थियो। फतह मके खां पोइ अल्लाह तबारक व ताला ऐलान फरमायो त हाणे हिजरत जो हुकुम ख़तमु, हाणे हिते ई जेके हूंदा उहे मुसलमान सम्झिबा। छो त उन वक़्तु मुनाफ़िक़त एतिरी वॾी हुई ऐं ॿिटो मेयार माण्हुनि में एतिरो वॾो हो जे इहो शर्त लागू न थिए हा त ख़बर ई न पवे हा त काफ़िर कहिड़ा आहिनि, मुनाफ़िक़ कहिड़ा आहिनि, मुसलमान कहिड़ा आहिनि ऐं परावा कहिड़ा आहिनि, पंहिंजा कहिड़ा आहिनि, इहा ख़बर ई न पवे हा। त अल्लाह तबारक व ताला परख जे लाइ इहो ऐलान थोरे वक़्त जे लाइ 5-8 सालनि जे लाइ फरमायो। त पोइ उन वक़्तु कुझु माण्हू त हिजरत करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾिजी दुख सुख में रही पिया। पोइ उन्हनि खे मदीने जे माण्हुनि अंसारनि जीअ में जायूं ॾिनियूं। कुझु वरी बाद में आहिस्ते आहिस्ते हिजरत कंदा मदीने ईंदा विया। कुझु वरी अहिड़ा निकिता जेके हिजरत करे त आया पर बहाना वठी वरी वापसि विया त असांखे मदीने जी आबहवा फ़ाइदो नथी ॾे, वापसि वञूं था, इजाज़त ॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इजाज़त बि ॾिनी पर ही उते वञी करे काफ़िरनि सां मिली विया। अल्लाह तबारक व ताला उन वक़्तु ऐलान फरमायो त काफ़िरनि सां मिली करे जेकॾहिं हू तव्हांजे ख़िलाफ़ जंग कनि था पोइ तव्हां बि जंग कयो, पर जेकॾहिं तव्हां सां सुलह में आहिनि, अमुन चाहिनि था, मुआहिदो कयो अथनि त तव्हां मुआहिदे जा पाबंद हो। पर जेकॾहिं उथंदे खां ई मुआहिदो त न आहे पर जंग बि न आहे, कुझु बि न आहे, बसि हो बि पंहिंजे सुलह अमुन सां रहनि था, तव्हां बि पंहिंजे सुलह अमुन सां रहो। इख़्तिलाफ़ थिए थो, ज़िद्दियत वधे थी, हुननि जे तरफ़ खां अगराई थिए थी, विढ़नि था त उन्हनि सां अमुन जो पैगाम ॾियो, बाबा असां तव्हां सां जंग मुक़ाबिलो करणु रूबरू नथा चाहियूं, पर जे तव्हांखे एतिरो ई ज़ोर ऐं शौक़ु आहे त मुसलमाननि खे अॻोपो ख़तमु करिणो आहे, हिननि इस्लाम जो नारो हणी करे असांजे कुफ़र खे ख़तमु करण जो
अज़म कयो आहे या असांजे काफ़रनि खे ख़तमु कंदा या असांजे बुत परस्तनि जे ख़िलाफ़ हिननि नारो आयो आहे, असांजे बुतनि जे ख़िलाफ़ तबलीग था कनि, एॾो ई तव्हांखे फ़िक्र आहे ऐं जंग करणु चाहियो था हिन ज़िद में अची त पोइ भला अचो मैदान ते। इहे टे ग्रुप आहे। हिकिड़ा जेके सुलह में उथां ॾेखारी रहनि पिया, अलाह जी फरमायो तव्हां बि हुन सां जंग न कयो। हिकिड़ा उहे जेके मुआहिदो पिया कनि, हा असां बि तव्हां सां खिच न कंदासीं, तव्हां बि न कजो, तव्हां कंदव त असां बि कंदासीं, पोइ तव्हां बि चओ उन्हनि खे हा तव्हां कई त असां बि कंदासीं। पोइ जेको मुआहिदो करे उन सां त अॻिराई न कयो, पर जेकॾहिं कोई उन मुआहिदे वारी क़ौम सां ॿियो को मुनाफ़िक़ काफ़िर गॾिजी थो वञे, उन सां न विड़ो। या तव्हांजे वास्ते सां तव्हां सां मुआहिदो थो करे पर कंहिं ॿिए माण्हूअ जे वास्ते सां सिधो साम्हूं साम्हूं नथो अचे, ॿिए खे विच में आणे करे, त पोइ हुन सां जंग न कयो। इहे ॿ ग्रुप गुज़री चुका। हाणे अॼोकी आयतुनि में अल्लाह तबारक व तआला वाज़िह कंदे फरमायो सतजिदून आखरीन युरीदून अन यअमनुकुम व यअमनु कौमहुम कुल्लमा रुद्दू इलल फितनति उरकिसू फीहा। अन क़रीब ॾिसंदव हिकिड़ो ॿियो ग्रुप, ॿी क़ौम, अन क़रीब ॾिसंदव ॿिया माण्हू, साईं उहे छा कंदा असांखे, युरीदून अन यअमनुकुम व यअमनु कौमहुम, उहे इरादो कंदा त तव्हां सां अमुन सां हलनि, व यअमनु कौमहुम, ऐं उहे पंहिंजे क़ौम सां बि अमुन सां हलनि, तव्हां सां बि अमुन हुननि सां बि अमुन चाहींदा। ईअं हिकु ग्रुप अहिड़ो तव्हांखे अन क़रीब नज़र ईंदो, कुल्लमा रुद्दू इलल फितनति उरकिसू फीहा, पर जॾहिं न उन्हनि खे हिकिड़े फितने जे तरफ़, हिकु फ़साद, हिकु अदावत जे तरफ़ थोरो मैसेज मिलंदो, इशारो मिलंदो, थोरो बि सॾु थींदो त उरकिसू फीहा, सुरकी वेंदा, हुननि सां वञी मिली वेंदा। बज़ाहिर माना तव्हां सां हुननि जो मुआहिदो हूंदो, तव्हां सां अमुन सां रहणु चाहींदा, ॿिए क़ौम सां बि, माना तव्हांजे विच में हिकिड़ो अहिड़ो ग्रुप ईंदो जेको मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जे विच में हूंदो, तव्हां सां बि अमुन सां रहणु चाहींदा, गोया के मुआहिदो कंदा, काफ़िरनि सां बि अमुन सां रहणु चाहींदा, न हुननि जा न तव्हांजा, बज़ाहिर इहो तासुर वठंदा, पर जॾहिं तव्हां वटां उथी वेंदा ऐं काफ़िरनि जे तरफ़ खां थोरो पैगाम मिलंदो न, अचो त गॾिजी करे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ थियूं, क़ुर तो फरमाए उरकिसू फीहा, हुन सां मिली वेंदा, तव्हांजो साथ न ॾींदा। फ़इन लम यातज़िलुकुम व युल्क़ू इलैकुम अस्सलाम व यकुफ़ू अयदियहुम, पोइ जेकॾहिं उहे तव्हां खां पासीरो नथा अचनि, दुश्मन सां मिली था वञनि, तव्हां सां जंग इख़्तिलाफ़ अदावत कंदा रहनि था, पासीरा नथा अचनि, व युल्क़ू इलैकुम अस्सलाम, ऐं तव्हांजे तरफ़ सुलह जो पैगाम वरी ॾींदा था अचनि, न के ज़ाहिर में दुश्मनी जो नारो था हणनि पर पचर बि नथा छॾनि, अजीब अंदाज़ आहे, तव्हांखे आज़ादु छॾनि बि नथा पर जंग सिधी बि नथा कनि, अजीब अंदाज़ आहे। अल्लाह जी फरमाए थो फ़इन लम यातज़िलुकुम, तव्हांजे पचर बि नथा छॾनि, व युल्क़ू इलैकुम अस्सलाम, ज़ाहिर ज़ूर अमुन जो पैगाम बि नथा ॾियनि, पचर बि नथा छॾनि, अमुन जो पैगाम बि नथा ॾियनि, व यकुफ़ू इलैकुम व यकुफ़ू अयदियहुम, पोइ तव्हां पंहिंजे हथनि खे या हू तव्हांजे तरफ़ खां पंहिंजा हथ ज़ाहिरी तौर ते रोके बि रखनि था, त पोइ यादि रखो इहो अंदरूनी जेको धोखे जो हिननि जो किरदारु आहे, इन्हनि जे बारे में तव्हांखे हुकुम इहो था कयूं फ़ख़ुज़ूहुम वक़्तुलूहुम हैसु सक़िफ़्तुमूहुम, पकड़ियो न, जिथे लभनि उते क़त्ल कयो न, वउलाइकुम जअलना लकुम अलैहिम सुल्तानन मुबीना। अल्लाह जी फरमाए थो इहे उहे माण्हू आहिनि जिन जे लाइ असां तव्हांखे खुली इजाज़त था ॾियूं, विड़ो हुननि खे मारियो। इहे उन दौर जूं आयतूं आहिनि जंहिं दौर में मुस्लमाननि सां मुनाफ़िक़नि काफ़िरनि गॾिजी करे एॾियूं चालबाज़ियूं खेॾियूं, एॾियूं धोखेबाज़ियूं कयूं, एॾियूं उन्हनि सां मनसूबाबंदियूं करे उनखे नाकाम करण जूं कोशिशूं कयूं। इब्तिदा में त इस्लाम ॾिसो, इब्तिदा खां क़ुर पाक फरमाईंदो आयो त सुलह था कनि, सुलह सां रहो, तव्हां खां टरी था वञनि तव्हां बि टरी वञो, हू बि जेकॾहिं कसु खाइनि था तव्हां बि कसु खाओ, वसु करे कसु खाओ, न लड़ो, परे अचो, भॼो, दरगुज़र कयो, हिमत कयो, बुर्दबारी रखो, न विड़ो, विड़ण में कुझु कोन्हे, पर जे धोखेबाज़ी कनि, नुक़सान ॾियनि, वाइदो करे वरी टोड़े वञनि, पोइ रिआयत न कयो। हिकु तरफ़ खां इस्लाम ज़बरदस्त अमन जो पैगाम खणी करे तालीम ऐं तरबियत करे थो, ऐं ॿिए पासे खां मुस्लमाननि खे बुज़दिल बणजण खां बि रोके थो।
अमन सां रहो पर बुज़दिल न हुजो, भाड़िया न हुजो। तव्हां सां जेकॾहिं कोई अदावत करे, दुश्मनी करे, कोशिश कयो हुनजी अदावत खे अखलाक सां, भाईचारे सां, मोहबत सां हुनखे रोकियो। पोइ जे रुकिजी वञे त तव्हां बि रुकिजी वञो, टरी वञे त टरी वञो। पर जेकॾहिं तव्हांजे अखलाकी रवैये जो फ़ाइदो हू अञा ग़लति वठे, ज़ाहिर में वेठो रहे पर पुठ वरी ॾिठो में यार रखे, ज़ाहिर में तव्हां सां पर पुठ वरी मुखालिफ़नि सां, त पोइ उन्हनि सां मुआहिदो कयो, ॻाल्हायो भाई तुंहिंजो इहो रवैयो असांखे नापसंदि आहे। ज़ाहिर में तूं असां सां आई पर पुठ वरी असांजे मुखालिफ़नि सां गॾु पियो आहीं। ईअं न कर, ईअं न थिए त पोइ सुभाणे तूं उन्हनि सां गॾिजी असांजे साम्हूं अची त पोइ तोखे बि रहरो अची वञे वरी। ईअं न कर, इहा वाज़ी थी बि मुआहिदो कयो। पोइ जे मुआहिदे में हू तव्हां सां लिखत कनि, कुझु बि चवनि ज़बानी त बाबा न थींदो अॼु खां पोइ, तव्हां बि चओ अॼु खां पोइ न थींदो, टरी वञो हिक ॿिए खां। पर जे तब नथा मुड़नि ऐं तव्हांजे मुखालिफ़नि सां गॾिजी था पवनि, धोखेबाज़ी था ॾियनि, पचर ई कोन था छॾनि तव्हांजी, त पोइ अल्लाह से फरमायो फ़ख़ुज़ूहुम वक़्तुलूहुम हैथु सक़िफ़्तमूहुम, जिते लभनि हुनखे उते क़त्ल कयो, पकड़ियो। उलाइकुम जअलना लकुम अलैहिम सुल्तानम मुबीना, चिट्टा लफ़्ज़ अल्लाह से फरमाया ये उहे आहिनि असां तव्हांखे उन्हनि जे लाइ हुज्जत हिकिड़ो वाज़िह चिट्टो पैगाम इजाज़त था ॾियो। बड़ो हालांकि इन खां पहिरियां जेके ग्रुप बयान कया विया उन्हनि जे लाइ अल्लाह से फरमायो फमा जअलल्लाहु लकुम अलैहिम सबीला, असां जॾहिं तव्हांखे अमन ऐं मुआहिदे जो सबक़ ॾिनो आहे न, ऐं दुश्मन बि तव्हां सां कंहिं न कंहिं तरह सां अमन मुआहिदो करे वियो आहे, त पोइ तव्हां उतां हरू भरू को रस्तो न ॻोल्हियो जंग जो, जिहाद जो, लड़ाईअ जो। असां कतन तव्हांखे हिन रस्ते कढण जी इजाज़त नथा ॾियूं। हिते ॾिसो अल्लाह तबारक व तआला वाज़िह लफ़्ज़नि में फरमायो, पर जे हू नथा छॾनि तव्हांजी पचर, हू तव्हांखे हर तरह सां आइज़ाईंदा था रहनि, त पोइ असां तव्हांखे वाज़िह लफ़्ज़नि में इजाज़त था ॾियूं त हाणे विड़ो। इहा तालीम एहतियात वारी ऐं पोइ वरी बहादुरीअ वारी, जंहिंखे ज़हन में सम्झ में अचे। हालांकि सूरत तौबा में अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा लक़ीतुमुल्लज़ीना कफ़रू ज़हफ़न फला तुवल्लूहुमुल अदबार। अल्लाह से फरमाए तो हिकु त काफ़िरनि सां जंग जी हाम न हणो, मथां मैदान में न बीही सघो, पंहिंजे बाज़ूअ खे ईअं मथे लहराए करे उन्हनि खे जुरत न ॾेखारियो, मथां तव्हांजो बाज़ू इहो मैदान में दॿ न खणी सघे। पंहिंजी ज़बान खे खटनि मिठनि लफ़्ज़नि सां, तिखा लफ़्ज़ ईअं न ॻाल्हायो दुश्मन जे साम्हूं रोब ताब सां, मथां तव्हांजो रोब इहो न बीही सघे उन्हनि जे साम्हूं। पर छा कयूं साईं, क़ुर्बान वञा तव्हांजी तालीम असांजे अखियुनि ते, दुश्मन ईअं मुड़े ई कोन थो जेकॾहिं असां हुनखे दाबो नथा ॾियूं, हुनखे बाज़ू नथा लोॾे ॾेखारियूं था। अल्लाह से फरमायो थो हा जेकॾहिं इहो ई माहौल आहे न, इज़ा लक़ीतुमुल्लज़ीना कफ़रू ज़हफ़न, इहो ई माहौल आहे त पोइ जंहिं काफ़िर सां मुआहिदो हटकाइणो पइजी वञेव अगरि, त पोइ मुड़ुस थी बीहो, हिकु त अगराई न कयो, वेड़ो न, एतिरा खां कमु वठो, पासीरा थियो, पर जे ज़रूरी थी पवे तव्हांजे लाइ त पोइ मुड़ुस थी बीहो। फला तुवल्लूहुमुल अदबार, पोइ पुठी ॾेई न भॼिजो। इहा हिकिड़ी एॾी ज़रूरत भरी तालीम ऐं तरबियत कई वई आहे, जंहिंमां ग़रीब में ग़रीब इंसान बि जीअण जो हुनुर सिखी थो वठे, मिसकीन खां मिसकीन इंसान बि हक़ीक़ी इंसानियत वारी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकु तरबियत ऐं तालीम सिखी थो वठे। त हरो भरो कंहिंसां फशरी फ़साद करणो कोन्हे, बसि तरी वञिणो आहे, कस खाई वञणी आहे, कस खाई वञणी आहे, कोई ज़ोरी ॻिचे पे त बि भॼी वञिबो, पर जे नथो मुड़े न त सबक़ अहिड़ो सेखारे छॾिबोसि जो ज़िंदगी जे लाइ यादि करे। ख़ुसूसन इहा काफ़िरनि सां, मुनाफ़िक़नि सां, इस्लाम जे दुश्मनी रखंदड़ माण्हुनि सां इहा तरबियत आहे। पर जेकॾहिं मुस्लमान जे मुक़ाबले में अहिड़ो चरियो थी पियो आहे, माइट जे मुक़ाबले में अहिड़ो ज़िदी थी पियो आहे, भाउ जे मुक़ाबले में अहिड़ो थियो आहे, औलाद पीउ जे मुक़ाबले में ईअं थी आहे, या पीउ औलाद जे मुक़ाबले में घर वारनि न्याणियुनि इख़्तिलाफ़ में वधी करे एतिरो किनो थी पियो आहे, उते इहा साॻी तालीम न खणबी। हीअ तालीम क़ुर पाक जी जेका बयानु था कयूं उहा काफ़िरनि जे मुक़ाबले में मुस्लमाननि खे आहे, पर मुस्लमान जे मुक़ाबले में मुस्लमान अचे त हुनखे वस करे कस खाइणी आहे, दरगुज़र करिणो आहे, दरगुज़र करिणो आहे, एतिरो दरगुज़र करे एॾी अख़लाक सां मोट ॾे जो हिन जो अख़लाक हुनजे लाइ मार बणिजी वञे, अख़लाक मार बणिजी वञे। खोड़ सारा मिसाल अहिड़ा मौजूदु आहिनि, ॾेई वठां हिकिड़ो मिसाल। पुराणे ज़माने में हिकिड़ो माण्हू, ग़ालिबन हिकिड़ो उहिदेदार बादशाह क़िस्म जो माण्हू शिकार ते वियो, हिकिड़ो साथी पाण सां गॾु खयईं।
शिकार कंदे 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 हरण नज़र आया। हरण जे पोयां वेंदे 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 एतिरो अॻिते विया हलिया, हरण तेज़ भॻो, ही बि पोयां तेज़ भॻा। हरण हिननि खां पराई हद में सरहद में ॿिए मुल्क जे हुदूद में क्रॉस करे वियो। ही बि क्रॉस करे विया, हिनखे ख़बर न पई, तेज़ीअ में शौक़ में क्रॉस करे विया। पोइ हिननि संभालियो त असां त पराई हद में क्रॉस करे आया आहियूं। सवारी अलाए किथे छॾी आहे पंहिंजी घोड़ो, अलाए किथे निकिरी आहियूं, असांखे जेको सामान खाधे पीते जो उहो बि कोन्हे, बुख बि लॻी आहे, सहकी बि पिया आहियूं, हरण बि भॼी वियो, हाणे कीअं कबो? ॻोल्हा कयूं किथां भला को पाणी जो को मिले। ॻोल्हींदे 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 का शइ नज़र न आई। वरी अॻिते विया, वरी सॼे खॿे पासे ईअं लोणा आहियूं, मूंखे हिकिड़ी झोपड़ी नज़र आई। वञी हुन झोपड़ीअ में ॾिठनि हिकिड़ो पोड़ो शख़्स वेठो आहे। उनखे चवनि त यार असां फलाणे इलाइक़े जा आहियूं, शिकार जे करे अॻिते हेॾे क्रॉस करे आया आहियूं, असांखे उन बुख ॾाढी लॻी आहे, महिरबानी करे ॿियो कुझु न थिए त पाणी लप असांखे पिया। उहो वरी अहिड़ो शोम मोह हुयो, ॾिठई त ॿाहिरि कुतो मुंहिंजो ॿधो पियो आहे, उनजे आॾो भॻल पाटोड़ो पाट, उन में जंहिंमें कुते खे पाणी थोरो विझिबो आहे, लस्सी या खीरु विझिबो आहे, जंहिंमें कुतो लकींदो आहे। चइनि त इहा पाट पई अथव, इन मां वञी करे पियो। अरे बाबा, हुन में कुतो लकींदो आहे, असां इंसान आहियूं, चए पियो त पियो, इहो अथव पाणी, ॿियो कोन्हे। अरे तुंहिंजे भरिसां हीअ नादी हेॾी मटु वॾो भरियो पियो आहे, पाणी हिन मां ॾे त पियूं भेणा, इंसान आहियूं। अचूं पाणी जा 2 गिलास खणी उन में विझी आयो, चट में, कुते वारे चट में, हितां पियो। बादशाह ॾिठो त मजबूरी आहे, भला हिन जो अख़लाक जे अहिड़ो ई आहे, मजबूर माण्हूअ खे बि ईअं थो मोट ॾे त भला ठीकु आहे, असां त बचाइणो आहे। उहा पाट खणी बिस्मिल्लाह करे हुन पीतो। नौकर जॾहिं ॾिठो त साहब पीए थो त मां केरु आहियां, हुन बि खणी पीतो। पी करे बि बादशाह हुनखे चवे थो, हुन झोपड़ी वारे पोड़े शख़्स खे, त यार तुंहिंजी वॾी महिरबानी, असां पाणी पीतोसीं, असांखे लिंगनि में साह पइजी वियो, तुंहिंजा अहसान, तुंहिंजा थोरा, इहो पाणी बि ॾिनई, जे उको ई न ॾींहुं त छा कयूं, महिरबानी तुंहिंजी, तुंहिंजा अहसान, तुंहिंजा थोरा। हीअ एड्रेस अथई असांजी, फलाणे इलाइक़े जा आहियूं असां, कॾहिं बि न उते अचां त का ज़रूरत, का हाजत थी पई त हले वठिजां, भाउ खे जी जी करे कमु ईंदासीं, जेका ज़रूरत हुजे। काफ़ी वक़्तु गुज़रियो, इन पोड़े शख़्स खे कुझु घर जे अंदरि सख़्तु ज़रूरत पइजी वई। ग़ालिबन उनजे घर जे अंदरि न्याणीअ जे परणाइण जो को बंदोबस्तु थियो, पर हिन वटि कुझु कोन हो। यादि पइजी त फलाणे दफ़े हिकिड़ो बादशाह क़िस्म जो माण्हू आयल हो, उन मूंखे एड्रेस ॾिनी, यार वञी करे छो न उन खां कुझु वठी अचां मदद। उन एड्रेस ते जॾहिं अची उते पहुतो, उहो साॻियो ई नौकर बंगले जे दरवाज़े ते बीठो आहे, ॾिसी परे खां सुञातईंसि, हालात ठही वेंदा, उहो साॻियो ई आयो आहे दर ते बीह। दौड़ी वञी करे बादशाह खे ॿुधायो, फलाणो माण्हू आयो आहे जंहिं असांखे कुते वारे चट में पाणी पियारियो। अच्छा, अचो अचो अचो, बेस भली करे आया, अहलन वसहलन मरहबा। हे परेशान थी वियो, यार हुन असांखे पाणी पियारियो, कुते वारी चट में हूंदे सूंदे पाणी ॾिनई, तूं चईं अहलन वसहलन मरहबा। चहिरे झल छॾ, अचण ॾिस। आयो, वॾी इज़त ऐं एतिराम सां बादशाह अची करे उथी इस्तक़बाल करे हुन सां मिलियो। वरी हुन साॻे वज़ीर खे चईं त महिमान खानो, शाही महिमान खानो खोले, उते बहितरीन नमूने सां बिस्तरा लॻा, हिनखे रहा, बहितरीन शाही खाधो खुराक खाराएसि, महिमानी करेसि। हुनखे अंदर में चिचड़ियूं पई पटनि, हिन असांखे चट कुते वारीअ में पाणी पियारियो, तूं वरी वठी तो हिन सां एॾो अदब ऐं एतिराम सां अख़लाक सां पेश ईंदो, चाढ़े चुपे, दड़को ॾेई छॾियसि। शाही महिमान नवाज़ी बि कयूं, राति भर आहियूं, सुबुह थियो पोइ पुछऊं सभा कीअं अचणु थियो आहे। वरी सुबुह जो नई ख़िदमत, पोइ हुन चयो त मूंखे मजबूरी आहे, न्याणीअ जे परणाइण जे लाइ कुझु कोन्हे। चयूं त भला साहिब वटि वञा, कुझु चयो हुअईं त अचिजो, जे ज़रूरत पए त आयो आहे, ॿियो मिड़े ख़ैरु। उन साॻे नौकर खे चईं त वञ, हीअ चाबी अथई, फलाणे ख़ज़ाने में हीरनि जो जेको भांडो आहे न, उहो खोले करे ॾिस त खणे। वरी हिनखे अञा कुतड़ियूं जेके पटिनि पियूं वधीक वधी वियूं, यार हे हिन असां सां जुठ कई, हे वरी वते तो चङायूं कोन हिन सां, वञ हे वते पाण खे चक पाईंदो, हीअं पर पुठ हीअं आङुरियुनि में चक हणे गुस्से में भरजंदो वञे। बादशाह त हाणे हल हल, तोखे जीअं चवां तूं ईअं कर। हे वियो, खोले ॾिनईसि भांडो, हुन छा कयो, रुमाल विछाए भला भला वॾा वॾा क़ीमती क़ीमती हीरा जेके आहिनि वठी ॿधी रखी, वॾी हड़ वधाई,
हड़ बेड़ी बधाई होल करे जो खजेस भी न पई। जोड़ी अचे उन नौकर बादशाह खे ॿुधायो त उन तां थोरा त करी थो, एॾी हड़ ॿधी अथई क़ीमती हीरनि जी जेका खणी बि कोन थो सघे, चए तूं खणाएसि। हिन वरी चयो हुन असां सां जुठ कई तूं चङाई मथां चङाई, वरी मां खणायांसि? हा खणाएसि। ॿधी मथे ते रखीसि, कुराड़ो खणी बि नथो सघे, चई तूं खणाए वञेसि। केसि ताईं खणाए वञासि मां? जेसि ताईं तो में दम आहे न तेसि ताईं खणाए वञीसि, जिते तकलीफ़ आई पोइ हिनजे मथे ते रखजां, पर ॿुध पोइ बि मोटी न अचिजां, तेसि ताईं उते बीहजां जेसि ताईं इहो इहा हड़ खणी तुंहिंजे नज़र मां घुमंदे घुमंदे गायब थी वञे, पोइ तूं मोटी अचिजां। बादशाह जो हुकुम हो, हे वञी बीह रहियो। इहा हड़ खणाए वञी जेसि ताईं दम हुयुसि तेसि ताईं बीठो, पोइ हुनजे मथे ते रखई, पोइ चिंगंदो पोड़ो अॻिते हलियो। थोरो बचार विखो अॻिते हलियो, हुनजो ज़मीर जाॻियो। यार मां त हिन सां वॾी जुठ कई, कुते वारीअ चट में हिननि खे पाणी पियारियो, पाण यार मूंखे शाही महिमान नवाज़ी कयूं, एज़ाज़ इकरामनि सां नवाज़ियऊं, हेॾा हीरा ॾिनऊं, वॾो बादशाह हक़ीक़ी इंसान आहे। मां इंसान न आहियां, मां ढोर, मां जानवर, मां हुन सां ग़लती कई। ज़मीर जंहिं महिल ईअं जागी मलामत कयसि पाण ते न, दौरो पइजियुसि, किरियो फाको ॾेई, उहा सॼी गंढ हीरनि वारे मथां। हिनजे नज़र में उहो ॾिसंदो पियो रहे, जॾहिं उहो फाको ॾेई किरियो, तॾहिं ड्रोड़ी वञी करे उहा हड़ खणी मथां सिधो जो करे साही चट मरी चुको, उहा साॻी हड़ मोटाए पंहिंजे मथे ते रखी, लुॾंदो बादशाह वटि अचे पहुतो। बादशाह बि इंतज़ार हो, दर ॾे पियो निहारे, हे जंहिं महिल टपियो हिन ते नज़र पियसि, परे खां ई चयसि हमरा वियो न खेर सां। हे हैरान थी वियो त तोखे इहा कीअं ख़बर पई? चवण खे मां सज़ा ई अहिड़ी ॾिनी। अड़े इहो कीअं? मूंखे सम्झ में न आयो। चए हुन कई असां सां इंतिहाई बुछड़ाई, असां बदिलो वरितोसीं इंतिहाई चङाईअ सां। त हितां साबित थो थिए त कॾहिं कॾहिं मार बदिले में जेको विड़े हुन सां विड़ी मारबो आहे, त कॾहिं वरी हुनखे अकुल सां, अदब सां, अख़लाक सां मार ॾिबी आहे। इहा जेका इंतिहाई अख़लाकी हुनखे मोट ॾिनई, हुनजो ज़मीर जॾहिं ज़िंदह थियो पाण वटि मरी वियो। शरीयत सेखारे थी त जॾहिं पंहिंजाइप में मामिलो अची वञे न, तॾहिं मोट हमेशह अख़लाक सां ॾींदा कयो। पोइ जे ज़मीर ज़िंदह थियुसि, ज़िंदह ज़मीर वारो माण्हू हूंदो, सुधरी ईंदो, न वेंदो अॻिते। पंहिंजाइप आहे न, रत जा रिश्ता आहियूं, अज़ीज़ आहियूं, रिश्तेदार आहियूं, भाई पीउ आहे, हेॾो वॾो ख़ानदानी तालुक़ आहे, अख़लाकी मोट ॾियो, मोटी ईंदो उहो माण्हू। पर जे सफ़ा अहिड़ो निकमो थी पियो, मुर्दा ज़मीर अथसि, दिलि ऐं दिमाग़ मुर्दा अथसि न, इहा इंतिहाई पोइ बि अख़लाक सां मोट ॾियोसि, पोइ पाण जे मोटियो त मोटियो, न त मोट त ज़रूरु बि थियणो आहे। मालूम थिए थो त दुश्मन सां मोट अख़लाकी जंगियुनि जी आहे, पंहिंजनि सां मोट इंतिहाई अख़लाक जी आहे, क़ुर्बानीअ जी आहे, बुर्दबारी जी आहे। इहा वरी सॼी अख़लाकी मोट उहो माण्हू ॾींदो जंहिंखे तरबियत हूंदी, जंहिंजी तालीम थियल हूंदी, जंहिंखे क़ुर हदीस जी तालीम हूंदी, ॿिए जी बात ई न आहे। अलाह ताला तव्हां असांखे बि क़ुर पाक जहिड़नि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।